जेको सो ॾाढो रोए पई ऐं तव्हां ॾिसी सघो था हीअ लुड़क हिन जे अखियुनि में हिनजी माउ सां मिलंदे लुड़क ॾिसो सो ज़ुल्म आहे बाबा ना इंसाफ़ी हिन 13 साल जी नियाणी आहे हिन सां हेॾो ना इंसाफ़ आहे असांखे कोर्ट में बि कोई इंसाफ़ कोन पियो मिले किथे का बि कोन्हे हीअ हाणे ॾिसो हीअ लुड़क तव्हांखे ॾिसनि था हाणे मूंखे ॿुधायो हेॾा लुड़क ई माउ सां रोए पई पर को बि फ़ैसिलो असांजे हक़ में न पियो ऐं हेड़ो हीअ इंसाफ़ आहे हेॾो ज़ुल्म ना इंसाफ़ियूं जेके तव्हां ॾिसो हीअ लुड़क ई दाऊं तव्हां ॾिसो ॾियाणी जो पुट हाणे तूं पाण ख़ौफ़ में असीं छा करियूं बाबा असांखे कीअं छोकिरी कोर्ट जे हवाले अथवा कोर्ट जे हवाले करे छॾी आहे असांखे ॿुधायो बि कोन्हे एतिरी मीडिया मां ख़बर ॿुधी आहे मुंहिंजी छोकिरी नाबालिग हुई पर मुंहिंजी छोकिरी अथवा कोर्ट जे हवाले करे छॾी आहे मां कपाए छॾियो त मारे छॾियो जवाब मां ख़िदमत ॾिठी आहे न असांजी मुलाक़ात कराई न असां कॾहिं ॻाल्हि करायो न असां करे छॾी आहे